शादातकोट जे बादशाह खान कॉलोनी में मस्तूही मोलामा गंदो पानी निकाल न करण ऐं नालियूं रोड ऐं रस्ता न ठाहिण ख़िलाफ़ समें माण्हुनि जो रोड्स खाते जे इंजीनियर ऐं एसडीओ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कोटू मोटू चौक ते धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई। शादातकोट जी वॾी आबादी रखंदड़ मस्तूही मोला ऐं बादशाह कॉलोनी जे रिवासियुनि ऐं पीटीआई लेबर विंग अॻुवाण तरफ़ां गंदो पाणी निकाल न करण ख़िलाफ़ ऐं रोड जो कमु अध में छॾी वञण ख़िलाफ़ समें माण्हुनि पीटीआई अॻुवाण ग़ैबी ख़ान पंदाणी, इजाज़ अहमद बिरोई, ग़ुलाम अब्बास जोणेजो, अली हसन जोयो, सिकंदर मंगणहार ऐं संदन दाहिंदे ॿिनि चयो त असांजे मोहल्ले में का बि बुनियादी सहूलियत न आहे, जंहिं सबबु अज़ा वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ गुम आहिनि। रोड खाते जे एसडीओ सईद बुलेदी ऐं इंजीनियर अब्दुल कादिर स्वांगी जे करप्शन जे करे असांजे मोहल्ले में को बि रोड जो कमु न थी सघियो आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध PPMPA मैडम फरियाल टालपुर ऐं DC कंबर शादातकोट जावेद अहमद जागराणी संदसि वाक़े ते नोटिस वठे असांजे मोहल्ले मां गंदगी ख़तमु कराई करप्ट ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। असांजो को कमु नथो थिए। असां छाजे करे असां भला शादातकोट जा रहायशी न आहियूं, असां हितां जा हक़दार न आहियूं जे असां सां एतिरी नाइंजाइज़ी थी वञे। असांजा जेके कम आहिनि सफ़ाई जे बारे में जेको आहे